रब कायनात सजाइया वो मुझो महबूब जने अल्लाह जे वहदानियत जो नारो हणी करे मक्के जे कुफार मक्के जे मुशरिकन के फरमाइंदो आ ओ बुतन जा पूजारियो इन बुतन के छदे करे मुझे वहदहू ला शरीक रब जी हकानियत के तस्लीम कयो उहे छा छा कंदा हल मुझो करीम मुस्तफा अल्लाह जे दरबार में पेशानी झुकाए सजदे में इंदो आ वो उठ जी गंदी ओझरी खणी मुझे मुस्तफा जे मथों छड़े वींदा हन अखियूं खोल मुसलमान अखियूं खोल केड़ी दुनिया में रही रहे हो खुदा जे वास्ते अखियूं खोल मुझे मदीने जे मीर दे निहार मुझे आका मदीने जे ताजदार दे निहार मुझो महबूब तकलीफों बर्दाश्त कंदो आ मुझे करीम रब जे वहदानियत जो नारो को न छड़ी बेशक मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के 3 सालन ताईं घणा साल 3 साल वरी चो 3 हिकड़ो हफ्तो तो भुख ते वे त खबर पवई आशिक चवराइण सवलो आ थियण ॾाढो ॾुखियो आ हलवो खाइण सवलो असां तो हलवे जा आशिक हो खाधन जा आशिक हो खथमन जा आशिक हो मुझे मुस्तफा जो आशिक थियण ॾाढो ॾुखियो आ खुदा जो इश्क तो परे ॻाल्हि आ खुदा जो इश्क पुछणो अथई त उन शहीदन खां पुछ जन पंहिंजे जिस्म जो अंग अंग कुर्बान कयो करीम रब जे नाले तां शहीदन जो कदर पुछणो अथई हज़रत अमीर हमज़ा सुणे खां पुछ जंहिंजो अंग अंग अल्लाह जे राह में कुर्बान थी रहियो आ मगर वहदानियत जी पचार छॾण लाइ तयार नाहे मुंहिंजा दोस्त अल्लाह जो इश्क पुछणो अथई त मुंहिंजे महबूब मुस्तफा जे अमीर उमर खां पुछ इश्क पुछणो अथई उस्मान ज़िन्नूरैन खां पुछ अञा जे इश्क पुछणो अथई त आशिकन जे सरदार मुंहिंजे दिल पर इमाम हुसैन सुणे खां पुछ त हिकड़ो हिकड़ो बच्चो रब जे राह में कीअं ॾिबो आ यार खे राज़ी कीअं कबो सुभान अल्लाह बेशक बेशक ऐ मुंहिंजा दोस्त अजीज अगर अल्लाह जे इश्क जी गाल तो करी ॾाढी ॾुखी गाल आ मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात के 3 सालन ताईं घणा साल मक्के जे शहर जे अंदर शहब अबी तालिब हिकड़ी घाटी आ अज जे लफ्ज़न में चवां त हिकड़ो जीअं को कोछो हूंदो आ वणन जो या को नंढड़ो बाग जो अज जे लफ्ज़न में टुकड़ो हुजे मुझे मदीने जे मीर के उन में बंद करे मुझा दोस्त अजीज हुजूर जा सहाबी हुजूर सां गॾु 3 सालन ताईं ॿाहिरों घेरो करे वेठा का बि ॿाहिरी शइ अंदर अचण न पिया ॾियनि हिकिड़ो जुमिलो चवां थो ॿुध सॼा साईं जे फ़कीर जे ग़ुलाम मां नौबत अहिड़ी अचे पहुती जो खाइण पीअण जो सामान ख़त्म थी वियो मुंहिंजो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वणन जा पन खाई रहियो आ पर पंहिंजे यार खे राज़ी करे रहियो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जवाब दे ओ नमाज ते न अचण वारा जवाब दे ओ रोज़ो न रखण वारा जवाब दे खुदा जे सॾ ते न अचण वारा कुकड़न जे मेल ते ज़ू करे पहुचण वारा कुतन जे मेल ते ड्री करे पहुचण वारा मेलन मलाखड़न में पहुचण वारा भले ठेंग दे ठपा दे मौलवी आशिक ताहिरी ला कोई मसलो कोने लेकिन भुलजी न वञ हिकड़े ॾींहुं मरणो आ बेशक भुलजी न वञ हिकड़े ॾींहुं मरणो आ ऐं मरण खां बाद अकेलो कब्र में सुम्हणो आ जेकॾहिं यकीन नथो अचई त पंहिंजे हथनि सां जेकॾहिं कंहिंखे कब्र में लाथो अथई त उहा मंज़िल यादि कर अगर लाथो न थई त परे खां ॾिठो हूंदई जे ॾिठो न थई त कंहिंजो जनाज़ो थिए निमाज़ पढ़ी गॾियो वञ ॾिस त कीअं था कब्र में लाहे अंदर सामी खोटे कीअं था बंदि करे मण मिटीअ जा ॾेई अचनि पोइ तसव्वुर कर त इहे दोस्त उहे ई आहिनि जेके मानी गॾु खाइण खां सवा कोन खाईंदा हा इहे वाके उहे पुट आहिनि जेके चवंदा बाबा तूं असांजे साह जो सॻो आहीं वाके इहा उहा ई ज़ाल आहे जेका मूंखां सवा साह कान खणंदी हुई वाके उहे ई भाइर आहिनि जेके मूंखां सवा हलंदा कोन हुया जॾहिं पक थी वञे त उन खां पोइ सोचजां त हे त सभई छॾे वेई हाणे कंहिंजे सहारे हई
हाणे कंहिंजे सहारे हैं ऐ मुसलमान याद रखी छॾिजां याद रखी छॾिजां जॾहिं सब सहारा खत्म थी वेंदा आहिनि उते बि को सहारो कम ईंदो आहे त मदीने वारे घोट जो कजो सुभान अल्लाह जिते तमाम सहारा खत्म थी वेंदा आहिनि उते बि हिकिड़ो सहारो बाक़ी कोन खत्म थींदो आहे उहो कहिड़ो कोन खत्म थींदो आहे जो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो जंहिंजो नंढो मिसाल ॾियां दुनिया जे अंदरि ग़रीब थी वियो पुट छॾे विया दोस्त छॾे विया जॾहिं कर्ज़ न तंग कयो ज़ाल बि ॾिठो त गुज़र ॾुखियो आहे ज़ाल बि छॾे वई पर जंहिंजो नालो अमड़ा उहा कॾहिं बि कान छॾींदी आहे बेशक ज़ाल भी छॾे वेंदी आहे अबो भी कॾहिं कॾहिं छॾे वेंदो आहे ॿिया त मिड़ई रिश्ता छॾे वेंदा आहिनि पर जंहिंजो नालो अमड़ा उहा कान छॾींदी आहे छो कान छॾींदी आहे 3 ॾींहंनि जा बुखिया हुजनि पर जेकॾहिं मानीअ जो गभो मिलंदो अमड़ पंहिंजे वात ते कान रखंदी आहे पहिरीं खणी पंहिंजे बचड़े जो पेट भरींदी आहे सुभान अल्लाह बेशक ऐ मुझा दोस्त अजीज याद रखी छॾे जॾहिं अमड़ जो प्यार जुमलो आखिरी जॾहिं अमड़ जो प्यार एतिरो मज़बूत आहे जेको कॾहिं बि कोन छॾींदो आहे त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो ऐ अल्लाह जा बाना मुंहिंजो करीम रब तोसां अहिड़नि 70 अमड़नि खां वधीक प्यार कंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ मुंहिंजा मिठड़ा ऐ मुंहिंजा मुसलमान भा अखियूं खोल जिंदगी ॾाढी तेज़ीअ सां पई गुज़रे ॾाढो जिंदगीअ खे विञाए छॾियो अथऊं वक़्तु मिलियो अथई हाणे बि यार ॾे मोटी आहे उहो यार आहे चवे थो जहिड़ो आहीं तहिड़ो मोटी आहे रब चवे थो मोटी आहे रब चवे थो मोटी आहे मौला काथे मोटी अचां अल्लाह चवे थो पंहिंजे दिल जे दुनिया में मोटी आहे इन दिल खे तब्दील कर इन दिल में पंहिंजे रब जो ख़ौफ़ रख पोइ ॾिस त तुंहिंजो रब केॾो बख़्शणहार आहे पोइ ॾिस त तुंहिंजो रब केॾो महिरबान आहे पोइ ॾिस त तुंहिंजो रब केॾो कुर्बदार आहे तुंहिंजे ऐबनि ॾे न निहारींदो तुंहिंजे ॾोहनि ॾे न निहारींदो तुंहिंजे ख़ताउनि ॾे न निहारींदो रुॻी तुंहिंजे ॿिनि ॻोढ़नि ॾे निहारींदो तुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा ॻणंदा यार जे रहमत खे जोश ईंदो इन रब जे रहमत जो वसकारो थींदो तुंहिंजा मुंहिंजा गुनाह ईअं धोपी साफ़ थींदा जीअं धोबी कपिड़े खे धोई साफ़ करे सुभान अल्लाह इंशाअल्लाह अल्लाह सां प्यार कर बेशक अल्लाह सां प्यार कर पर खुदा सां प्यार करण जे लाइ कीअं प्यार करणो चो ज़ाते मुस्तफ़ा सां प्यार कर सुभान अल्लाह हिकिड़ो को मिसाल ॿुधाई महबूब मुस्तफ़ा जे प्यार जो हिकिड़ो को मिसाल ॿुधाई मुंहिंजे महबूब त प्यार कयो मुंहिंजे मुस्तफ़ा त प्यार कयो मुंहिंजे हुजूर जो दीवानो मुझे मदीने वाले मीर जो दीवानो अबू सबीर नाले सहाबिया छा नालो वरतो गालायो अबू सबीर नाले सहाबिया हुजूर जे गुलामन जो गालियों बुधो मुझे आका जे सहाबा जो गालियों बुधो को कहते नाज करे को कहते नाज करे पर रब जो कुरान पढ़ी तो बुधाई मुझो रब नाज करे तो मुस्तफा जे गुलामन ते नाज करे सुभान अल्लाह बेशक जय महबूब मुस्तफा जे गुलामन ते रब नाज करे सुभान बुधा तो उन आका जो मकाम छा हूंदो सुभान अल्लाह जय मुस्तफा करीम जे आशिकन ते मुझो अल्लाह नाज करे किए तो नाज करे जेतरो कुरान चवी ए सजण साईं जो चरियो फकीर बुधाइण ला तैयार सुभान अल्लाह ताला फरमायो फ़इल आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान करीम में नाज कयो आहे कहते चो महबूब जे गुलामन ते
जॾहिं मुस्तफ़ा करीम जे ग़ुलामन जो इहो मक़ामा सहाबा जो इहो मक़ामा त ॿुधाए त मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुलड़न ते चढ़ी सवारी करण वारनि जी रब वटि केतिरी इज़त हूंदी। सुभान अल्लाह बेशक बरहक। ऐं मुंहिंजा मुस्लमान भा मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी अबू सबीर मुझे हुजूर जो दीवानो जॾहिं कुफार ऐं मुझे मदीने वारे मीर जे दरमियान में सुलह हुदैबिया थियो आ। हिकड़ी ॻाल्हि त ॿुधो किस्से वारी बाक़ी वरी क़ुरान थो पढ़ी ॿुधाए। सुलह हुदैबिया वारो जॾहिं ठाह थियो आ मुझे मदीने वारे मीर ऐं कुफार मक्का जे दरमियान में उन में जेतिरा बि ठाह हुया हिकड़ी ॻाल्हि अलॻि हुई जेते मां ॻाल्हाइण थो चाहियां। उन वक्त मक्के जे काफरन तवज्जो उन वक्त मक्के जे काफरन मक्के जे मुशरिकन मुझे मदीने वारे मीर सां शर्त रखियो त जेकॾहिं असां जो को काफर असां जो को मुशरिक तो ॾेई दो त महबूब तूं मोटाए ॾींदे पर जेकॾहिं तुंहिंजो दीवानो असां जे क़ैद में हूंदो ऐं भॼी तो वटि पहुचंदो तो उहो बि असांखे वापसि मोटाए ॾींदे। ॿई ॻाल्हियूं अकुल तस्लीम नथो करे। अकुल त ईअं चवंदो आहे दुनिया जो दस्तूर आहे मुंहिंजो अचे त मूंखे ॾिजां तुंहिंजो अचे त तोखे ॾियां ईअं न। अॼु चवंदा हो न ॾोही जहिड़ो मां आहियां त फलाणो ॾोही कोन्हे जे हू पाव आहे त मां ॾेढ पा न आहियां छा मां छो हेठि थियां। ऐं मुस्लमान इन अना खे छॾ ऐं मुस्लमान इन अना खे छॾ इन कावड़ खे छॾ इन फन कावड़ खे छॾ इन अना खे छॾ तूं फना हई अना तुंहिंजो शान कोन्हे अना उन ज़ात खे सुहे जेका हमेशा हिक जहिड़ी आहे। सुभान अल्लाह। तो असां नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां जहिड़ा गदह गाह में पइजी वियो जहिड़ा थोड़ो छोकरनि ॾंद ॾिना जहिड़ा मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जेको झेड़े में पहल कंदो आ जेको झेड़े में अगराई कंदो आ जहन्नम उन जो इंतजार कंदो आ पर जेको ठाह में अगराई कंदो आ मुझे मुस्तफा फरमायो त जन्नत वरी उन जो इंतजार कंदी आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छो त झेड़े में अगराई करणो सवली आहे शैतानी कम आहे। शैतान बाहि जो बनायल आहे थोड़ी चुरचड़ी ॾेई छॾींदो चवंदो आहे चुचड़ी त मैं ॾिठी भंभड़ कंहिं किता मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर सुलह में सब्र जी ज़रूरत हूंदी आहे। क़ुरान करीम क़ुरान ॿुध सजण साईं जे हिन फ़कीर खां क़ुरान ॿुध मुस्लमान अल्लाह फरमायो वला तस्तविल हसनत वला सय्यअ मुझे बेनियाज रब फरमायो कदे भी भुलजी न पइजा त बुराई ऐं भलाई ॿई बराबर हन हरगिज़ न। मुझो अल्लाह फरमाए तो नेकी नेकी आ बुराई बुराई आ झेड़ो झेड़ो आ सुलह सुलह मुझे करीम रब फरमायो इदफा बिल्लती अहसन मुझो अल्लाह तो फरमाए कदे भी झेड़े में अगराई न कजा कदे भी झेड़े में अगराई न कजा मुझा करीम रब जेकर अगराई करे अचे त पो डंडे जो जवाब कुहाड़ीअ सां मुझो अल्लाह फरमाए तो न न इए न कजा इदफा बिल्लती हिय अहसन तू उनखे वार न कजा तू पंहिंजो दिफा कजा। सुभान अल्लाह। तू उन ते वार न कजा तू पंहिंजो दिफा कजा। मौला पोछा थींदो पहिरीं मूंखे ॿुधाए क़ुरान सचो आहे बेशक क़ुरान सचो आहे 24 पारे जो आख़िरी रुकू खोले ॾिसो हाणे ई वञी मता सुभाणे चवी त सजण साईं जो फ़कीर ईअं ॻाल्हि करे वियो रब जो क़ुरान ॿुध जेकॾहिं यकीन अथई त अमल कर ज़िंदगीअ ते कोई भरोसो न आहे। मुझे सुने करीम रब फरमायो इदफा बिल्लती हिय अहसन मुझो अल्लाह तो फरमाए
उन जे लठ जो जवाब तू बंदूक सां न दे, उन जे कुहाड़ीअ जो जवाब तू मार्टर तो पसां गोले सां न दे। मौला छा कयां? रब तो चवे पंहिंजे अॾऊं बचाव जी शइ रख, जीअं उन जी लठ तो ते असर न करे, उन जी कुहाड़ी तो ते असर न करे। रब तो क़ुरान में चए वराए हण न, पाण जो दिफ़ा कर। मौला पो मां जे दिफ़ा कयां त छा थींदो? अल्लाह क़ुरान में चवे तो फ़इज़ल्लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलिय्युन हमीम। सुभान अल्लाह, जो अल्लाह जो क़ुरान सचो ॾाढा अल्लाह जो कुरान सचो आहे। मुझे करीम रब फरमायो त मां रब थी करे वाइदो थो कयां त तव्हां जे इन दुश्मनीअ खे दोस्तीअ में बदलाए छॾींदुसि। मुझो बेनियाज़ रब तो फरमाए मां अल्लाह थी वाइदो तो कयां त इन दुश्मनीअ खे दोस्तीअ में बदलाए छॾींदुसि। अॻियां क़ुरान जी ॿी आयत बि लाॻी थी ॿुध। सुभान अल्लाह। वमा युलक़ाहा, रब चवे तो ॻाल्हि ज़रा ॾुखी थई। अल्लाह खोले तो समझाए ॻाल्हि ज़रा ॾुखी थई छाजे करे? बासी न दे फ़क़ीर इल्लल्लज़ीन सबरू। अल्लाह फरमाए तो ॻाल्हि ॾुखी थई इन करे जो सब्र करणो पवंदो। बेशक अल्लाह चवे तो ॻाल्हि ॾुखी थई, दुनिया तानो हणंदई, दुनिया मेणा ॾींदई, तूं हेतिरी ताक़त वारो, तुंहिंजा माण्हू हेतिरा, दौलत तो वटि हेतिरी, तूं हीणो थो थी। अल्लाह चवे तो दुनिया तानो ॾींदई, पर अर्श दे निहार जा, वरी फर्श दे निहार जा। अर्श वारे केतिरो ढकियो आहे ऐं हिन फर्श केतिरो सठो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझो सुनो करीम रब तो फरमाए ऐ मुझा बाना पंहिंजे गुनाहन के याद करे सोच जा त तू अगले जी हेतरी गलती नथो छडी। तू जो केतिरियूं गलतियूं हन जेको अर्श वारो ढकियो वेठो। बेशक जे तोखे अर्श समझ में नथो अचे त जे ज़मीन ते हली रहियो आ, ज़रा गौर कर इन ज़मीन ते त इहा ज़मीन तोखे केतिरो बर्दाश्त करे रही आ। जेकॾहिं अल्लाह जे हुक्म सां इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, इन ज़मीन में ज़िलज़िलो अची वञे, ज़मीन जेकर फाटी पए तूं अंदर हलियो वञी तोखे को निहारण वारो ई न हुजे। मुझे बेनियाज़ रब फरमायो वमा युलक़ाहा इल्लल्लज़ीन सबरू। ॻाल्हि ॾुखी आ छो त सब्र करणो पवंदो, पर वमा युलक़ाहा इल्ला ज़ू हज़्ज़िन अज़ीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सोने करीम रब फरमायो ॻाल्हि ॾुखी आ, सब्र करणु ॾुखियो आ, पर मां रब थी वाइदो थो कयां जेतिरो ॾुखियो आ एतिरो अज्र बि वॾो। बेशक मुझे सोने करीम रब फरमायो जेतिरो ॾुखियो आ ओतिरो अज्र बि वॾो आ। त मां ॻाल्हि पे कंहिंजी कई चो हज़रत अबू बसीर जी। याद आ मुसलमानो? विसरी त न वई। कहिड़ी ॻाल्हि पे कयम? मके जे कुफार, मके जे मुशरिकन हुज़ूर सां मुआहिदो कयो, असां जो जेकॾहिं तव्हां ॾेईंदो वापसि कंदो, तव्हां जो असां ॾेईंदो वापसि को न कंदासीं, पर जे तव्हां जो असां वटों भॼी निकिरे तॾहिं बि वापसि कंदो। ॻाल्हि केॾी न ॾुखी हुई, लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा दे निहार जंहिंजो पंहिंजे रब जे मथां भरोसो। बेशक
बेशक मुझे मदीने जे ताजदार दे निहार जो तो मुझे आका के खबर आ तो मुझे रब जे हुक्म खां सवा कख भी चुरी को न थो सके। सुभान अल्लाह बेशक मुझे सुने करीम रब जे महबूब फरमायो शर्त कबूला इंसानन जो खून न वहे इंसान कत्ल न थियन झेड़ो झगड़ो न थे सबको अमन सा रहे यो दुखियो शर्त बि कबूला। मुंहिंजा दोस्त अजीज हाणे उन वक्त शर्त त थी वयो मुआइदो त थी वयो हज़रत अबू बसीर नाले हुजूर जो दीवानो आ मुझे मुस्तफा जो परवानो आ। सुभान वो कुफारन जे कैद में आ उन जे मथा जुल्म करे रहा हन उन जे मथा जुल्मन जी इंतहा थी रही आ जिस्म जे अंग अंग के दम ॾेई रहा हन। हज़रत अबू बसीर जो जिस्म एतिरो ज़ख़्मन सां चूर चूर करे छॾियो अथनि जो जिते बीहंदो आ उते रत जा दुबा बणिजी वेंदा आहिनि। ओ मुसलमानो रुगी फिरकन जो गालियों बुधी करे पांजे नफ्स के राजी करण वारो कुछ खुदा जे खौफ जो मुस्तफा जे प्यार जो गालियों बुधी करे पांजे जन्नत जो दड़ो खोलण जी भी कोशिश कदा कयो। सुभान अल्लाह मुझे मदीने जे मीर जे दीवाने हज़रत अबू बसीर जो इहो हाल आ। अल्लाह जे ज़ात जे कुदरत दे निहारियो मुसलमानो अल्लाह जे कुदरत सां उनखे मौक़ो मिली वयो बजे के उन जे मथा चौकीदार होया उन सिपाहिन के निंड अचे वे अबू बसीर के रब हिम्मत ॾिनी उन्हनि खां निकिरी वियो डोड़ी अचे पंहिंजे महबूब वटि मदीने पहुतो। सुभान अल्लाह कंहिं वटि पहुतो वरी चयो पानी प्यार जा मदीने वारे बच्चा कोन हुयसि चओ हुयसि बच्चा कोन हुयसि चओ हुयसि घर कोन हुयसि मिट कोन हुयसि ओ लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उगे दीवाना लगी तुझी तार आजन के दुनिया में उगे दीवाना असहाबी पहरियो नंबर असहाबी पहरियो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार आजन के दुनिया में ॾिस दीवाना लगी तुझी तार आजन के यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी हे मुल्क सजो महबूब ला मुल्क सजो महबूब ला ॾिस मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन के मौतड़ी केर थींदो आ जो मुझे मुस्तफा जे शान में गुस्ताखी करे पर रब जे कुदरत जो फैसलो आ वक्त अचण सां गॾु काफ़रन मुनाफ़िकन पलीतन खे ज़ाहिर करे ॾेखारींदो आ। सुभान अल्लाह अजीज़ाने मन मुझो महबूब मुस्तफा हयातुन नबी न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा या रसूल अल्लाह मिट गया है मिट जाएगा तेरा आदा या रसूल अल्लाह। दुनिया जो ताकतूं जो लुढ़ी वेंदियूं मुझे मुस्तफा सां रब जो वाइदो आ वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। अञा जेकॾहिं मूंखे चवण दे सजण साईं जे फ़कीर खे मोदीअ में ताक़त नहीं ख़ुदा मुस्लमाननि जे ग़ैरत खे जाॻाए थो जाॻो खुदा मुसलमान के जागाए तो जागो ओ फिरकन में तकसीम थियण वारो ओ गिरोहन में तकसीम थियण वारो फिर क्यों गिरोह छदे करे अज भी मुसलमान एक प्लेटफॉर्म ते अचन पूरी दुनिया उन्हनि जे आॾो ईअं नचंदी जीअं फ़कीर भोलीअ खे ढीबिकीअ ते नचाईंदो। सुभान अल्लाह अज भी मुसलमान एक प्लेटफॉर्म ते गद थियन तो दुनिया जी काई ताकत ना है बल्कि मां अञा वधी करे जुमलो चवां रात न हुजे हां ॾींहं जो कदर कंहिं वटि हुजे
सोची जवाब सलात मुझे आका दे अस्सलामु अलैकुम या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अजीजा ने मन रात न हुजे हाँ डीह जो कदर केर करे हाँ डीह न हुजे हाँ रात जो कदर केर करे हाँ जे ये पलीत मुनाफिका मक्कार मुशरिक काफर न हुजन हाँ मुसलमानन जे गैरत जी खबर कीअं पवे हाँ। अल्लाह जो कुरान में वायदो आहे वल्लाहु यासिमुका मिनन्नास मुझा मुस्तफा इंसानन का हिफाजत ला मुझो जिम्मो हुजूर जो जिम्मो हिफाजत जो अल्लाह कयो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला हुजूर जे इज्जत जो जिम्मो भी अल्लाह कयो मुझे मुस्तफा जे अजमत जो जिम्मो भी अल्लाह कयो आ कदे भी घट कान थींदी पर गैरत वारे मुसलमान के ललकारा ओ मुसलमानो ये पंजा गिरोह बंदियूं छडे करे कलमे वारे झंडे जे हेठो हिक थी वञो सजी दुनिया मुझो रब गुलाम करे ॾेई छॾींदो। 313 सहाबी हुया ॿुधायो मके जा काफर घणा हुया मदर जे मैदान जे अंदर मुसलमान 313 मके जा काफर केतरा मुसलमानन वट छा हुयो मके जे काफरन वट छा न हुयो लेकिन अल्लाह जो कुरान छा तो चवे बे अल्फिम मिनल मलाइकत मुरदफीन सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह 17 रमजान जे ॾींहुं इन फकीर के अल्लाह ओ मंजर नसीब कयो जो बदर जे मैदान में बीठुस रोज़ो 17 जो हुयो 17 रमजान जे रोज़े ते उन शुहदा बदर जे मैदान में बीही करे जेडी मल उन पहाड़ी दे गौर तकर खुदा तौफीक दे मदीने वञ घुमी खुदा मदीनो नसीब करे मक्को मदीनो जबलन जो इलाइको जबल भी कारा अजीब अजीब लेकिन उते त वञी ॾिस हिन गुनहगार खड़न सां ॾिसी आ जे पासे मुझे मुस्तफा जा सहाबी जादे काडे जबल जबल उन पासे जबल त आहिन पर वारीअ जा सुभान जबल त आहिन पर जबल त आहिन पर वारीअ जो रंग न भिटुन जे वारीअ जहिड़ो इन अखिन सां अॻ में किताबन में पढ़ियो हुम हाणे ताज़ो हिन रमज़ान में हिन अखिन सां ॾिसी अज़ीज़ान मन बदर जे मैदान जे अंदर जेको जबल आहे जेके जबल मलाइका चइबो आहे क़ुरान ॿुधायो बि अल्फिन मिनल मलाइकत मुरदफीन मुझा मुस्तफा जे 313 त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे 1000 मलाइकन जो मां रब थो मोकिलियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह 1000 मलाइकन जो मां रब तो मोकिलियां तुझे दीवानन सां गॾु बीही करे कुफार जो इए मुंडियूं ॾाईंदा जीअं बसर जी हारी मुंडी लाहींदो सुभान अल्लाह सुभान मुझे बेनियाज़ रब जे कुदरत जो इहो मुशाहिदो इन अखिन सां ॾिसी आयो हां हीअं कुंड ठहियला हीअं कुंड ठहियला जे त्रिकुंडी ठाहिबी आहे या जगह जी कुंड हूंदी आहे ईअं कुंड ठहियला वारीअ जी हे पासो खाली आहे हेॾे मैलन में वारी आहे 1400 साल गुज़रिया दुनिया जा तूफ़ान आया दुनिया जूं बारिशूं आयूं इन कुंड जे वारीअ जो ज़रो मैल में कान्हे हितां खां यार अख खुटी वञे इन सॼी कुंड जीअं लकीर लॻी पई आहे हे लकीर थो कढां ईअं लकीर हे पासो खाली हे पासो वारी दुनिया जा ये तूफान आया मुस्तफा जे गुलामन जे निशानी जे वार के बेहेडे होडे करे को न सके सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजब हल ॾिस न मदीने में मैदान बदर में हली ॾिस मुझे मुस्तफा जे गुलामन जी उन बदर वारी मैदान जे अंदर 1400 साल का बाद भी मुझे मुस्तफा जे दीवानन जो ओ हिकड़ो वार जे बराबर भी उन लकीर वारीअ जी में फर्क न आयो त ॿुधा त मुझे मुस्तफा जे अज़मत में कीअं फर्क ईंदो सुभान अल्लाह बेशक
गाल बुधाइंदे हिकड़ी गाल ज़हन में अची उहा करे थो वठां जॾहिं इन सफ़र में वियासीं मदीने का 17 रमज़ान जो रोज़ो रखी 1:30 बजे निकतासीं सुबह जो सवारी न मिली 1:30 बजे निकतासीं दरमियान में हिकड़ी वादी आई दरमियान में हिकड़ी वादी आई बुधाइण वारे बुधायो त हीअ वादी कहिड़ी आ इते केर वेठो जी हज़रत मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारो चवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह उते खजूं अज भी मौजूद हन जगह लकी ज़ाहिद फकीर अज भी उते मौजूद आ ओए निशान मौजूद जी हज ते जो आयो सोनो मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारो उन जगह जो नालो लिखियो पियो डायरी में ज़हन में कोने को उन जगह